हुजन या महबूब जो अज़वाज मुतहरात हुजन या महबूब जा बचड़ा हुजन ॾिसण जे बावजूद सायो करे चुप थींदा हा त महबूब लब कुशाई फरमाए त हदीस बणजी वञे जानी वाणी ये कंदा होया मुझे करीमा का फरमाए शायद बचड़ी तू न पई ॾिसी चेती मुंहिंजा बाबा राज कहिड़ो आहे मुंहिंजे आका फरमायो मां मुस्तफ़ा ॾिसां पियो हुसैन खे जिब्राइल पियो सेखारे इन करे मां हसन खे पियो सेखारियां मोती चका थे जो सुने जिब्राइल ते सुने हज़रत ईसा अलैहिस्सलाम ते अल्लाह फरमाया अन्नी यखलुक लकुम मिन अत-तीन कहयति तैर फअनफुखु फीहि फयकूनु तैरन बिइज़्निल्लाह व उबरिउ लकुम वल अब्रस व उहिल मौता बिइज़्निल्लाह व उनब्बिउकुम बिमा ताकुलून व मा तदखिरून फी बुयूतिकुम इन्न फी ज़ालिका लआयतन लकुम इन कुंतुम मुमिनीन बिन कलाकन जो पर्चो लिखिया से जी आए थे नहीं लिखियो खुलियो ही कोन इश्क जी रांद का भी शुरू थी वे अज़ीज़ा ने मन सुनो ईसा अलैहिस्सलाम हो जेको मिट्टी मां पखी ठाहे रब जो कुरान तो चवे मिट्टी मां पखी ठाहे उनके जे उडाम रब जो कुरान तो चवे जिंदा थी उडाम दो केर हजरत काला काला केर हजरत ओ ईसा सुनो जे मुझे मुस्तफा जे उम्मती थला दुआ घुरिया तवज्जो कजा ओ बेकदर मुसलमान ओ बेकदर मुसलमान ओ सुनो ईसा जे मुझे हबीब जो उम्मती थला रब का दुआ घुरिया मुझे रब फरमाया उनके एतरो मां रब पावर दिनो जो मिट्टी मां पखी ठाहे चवे उठी त पखी उडामी पवंदो व उहिल मौता बिइज़्निल्लाह पर जे कह मुर्दा जे मथो भी जवे अल्लाह जे मसा उठी ओ पोदो केर जवाब दे केर थी पोदो मुर्दो कब्र मा नबी मुर्दो कब्र मा व उबरिउल अकमह वल अबरस मुजो अल्लाह तो फरमाए कोढ़ जो मरीज जेको ला इलाजा मुजो न ईसा भी हथड़ो फेराए तो जो कोढ़ जो मर्ज भी खत्म थी वने मुजो रब तो फरमाए जेको अमर जे पेट मा कुरान जो तर्जुमो जेको अमर जे पेट मा नाबी नचे मुजो ईसा भी हथड़ो फेराए मां उनके नूर दे छजा खुदा जो कसम थी तो के मुके जवाब दे जेको ईसा अलैहिस्सलाम जेको ईसा अलैहिस्सलाम अल्लाह जे महबूब जो उम्मती थला दुआ घुरे उनके अल्लाह ताकत दे अंधड़ के सजो करे मुन के जिंदा करे मिट्टी में पखी ठाए हलाए ऐ ओहे बचड़ा जे के मुस्तफा जे कुलन ते हलिया होई जाबर के पुटड़ा दीदा या कोन दीदा जवाब दे छा ओ मुजो मुस्तफा जाबर जा पुट न तो जिंदा करे सके जवाब दे जो मुजो मुस्तफा तो वो आ जो हथड़ा खणदो त रब का कोई बदलाए छडी दो आ अज़ीज़ा ने मन बस हाणे मुखे वापस मोटण दे बार थी वया मां अर्ज करण पे चाहियो त हो ईसा अलैहिस्सलाम कायनात जे अंदर ब नबी बिना लुत्फे जाया गाल कर घणा नबी जवाब दे ब नबी केड़ा एकड़ो हजरत आदम अलैहिस्सलाम गाला केर एकड़ो हजरत आदम अलैहिस्सलाम बियो केर जो हजरत ईसा अलैहिस्सलाम अंदाज़ो लगा बिना लुत्फे जे आला मकाम वारा नबी जहजा मुक्तदी थी बीठा बुधा उन जे इमाम जो नालो छाहे जवाब दे न जवाब दे तो के खबर पजे जो उन जो इमाम बियो है इमाम हसन हुसैन जो नालो हसन सलाम पढ़ो अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदिना शफीना करीमना अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूलल्लाह वसल्लम अलैका या हबीबल्लाह अनमा तो माता कड़ा तो बस मुझे आयत दे मोटन दे थोड़ो तू जोश दिखा मुझे खबर पे तो तू जागी थी सुभान अल्लाह हाथ मथे कहीं सलात पर मुझे साईं की सल्लल्लाहु अलैहि ये थोड़ा इश्क जे महफिल में थोड़े वेबो जिक्र कराई दो मैं जाओ शुक्र अदा कर यार अली दे लाला दा बन जा खिदमतगार अली दे जाओ जाओ बन जा खिदमतगार अली दे लाला दा अल्लाह 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 अल्लाह
अल्लाह अल्लाह अल्लाह अल्लाह अल्लाह चो ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम। कुरान जी आयत पढ़ी हुई हाणे मोटी थोड़ो टाइम बचो आहे बल्कि टाइम पूरो मूंखे माफ़ कजो। ॿारहें खां कानून जी ख़िलाफ़ वर्ज़ी पियो कयां वधी करे। व अहिदना इला इब्राहीम व इस्माईल अन तहिरा बैतिय लित्ताइफीन वल आकिफीन वरुक्किस सुजूद। मुझे बेनियाज़ रब पंहिंजे सोने नबी इब्राहिम के पंहिंजे सोने नबी इस्माइल के फरमायो ऐ मां अल्लाह जा प्यारा नबी हो मुझे घर के पाक ऐं साफ़ कयो। छा कयो? जवाब दे। पाक ऐं साफ़ कयो। छाजे ला पाक कयो? छाजे ला साफ़ कयो? मुझे रब जे ज़ात फरमायो त तवाफ करण वारा अचे मुझे घर जो तवाफ कन। छा कन? ॻाल्हाए। तवाफ करण वारा ची तवाफ कन, रुकू करण वारा ची रुकू कन, सजदा करण वारा ची सजदो कन। ऐं ॿियो छा रमज़ान में कबो आहे? आख़िरी ॾहे में जवाब दे। इत्तिकाफ जवाब दे। वल आकिफीन एतकाफ करण वारा एतकाफ कन। एतकाफ जी कम अज कम मुद्दत घणी है। चो 3 ॾींहं 3 रातियूं। जल्दी जल्दी ॿुधा घणा ॾींहं? कम अज कम 3 ॾींहं 3 रातियूं एतकाफ जी मुद्दत आहे। मुंहिंजा दोस्त अज़ीज़ दुनिया ॾिसी रही आहे रुकू काबे जो हली रहियो आहे। मुंहिंजा दोस्त अज़ीज़ दुनिया ॾिसी रही आहे एतकाफ भी हली रहियो आहे पर सब कुछ ॿाहिर हली रहियो आहे। मां तव्हां खां सवाल थो पुछां का अहिड़ी गवाही बि आहे जंहिं काबे जे अंदर 3 ॾींहं 3 रातियूं एतकाफ कयो हुजे? जवाब कोन आहे का ज़ात? छो? यही कटाला। ओ मुसलमान अखियों खोल। ओ मुसलमान अखियों खोल। ॿियो कोई नाहे हिकिड़ो जवान। ॿियो कोई नाहे चो हिकिड़ो जवान। गला गला केरा? खामोश। खामोश है तो दीन की अली है। खामोश है तो दीन की पहचान अली है। घर बोले तो लगता अली है। छा कया शेर ज़ोरी था चन प्रोवाइडर के थम टाइम थोरो आ छो त मुंहिंजा दोस्त अज़ीज़ नक्शबंदी हां इहे माण्हू जे करे जज़्बत जोश जे करे वाइदे जी ख़िलाफ़ वर्ज़ी कतन न थियणु घुरिजे। ही 5 मिंट जे मूंखे ॾियो टाइम जो पूरो थी वियो आहे। हाणे जे दिलि जे खुलूस सां 5 मिंट ॾियो त मां आयत जो तर्जुमो पूरो करण हेॾे नथो वञा। ॻाल्हियूं सभु रहिजी वञे 5 या 10 मिंट ईमानदारीअ सां इंदल्लाह मूंखे मुआफ़ कयो आहे। इंदल्लाह मुझे ज़िम्मेवारी खत्म। या अल्लाह माफ़ फरमाइजा। अल्लाह ताला जे ज़ात बा बरकात जा बाहिरो रुकू काबे जे बाहिरो सजदा काबे जे बाहिरो तवाफ काबे जे बाहिरो हा हा काबे जे अंदर ईंदो आहे हिकिड़ो जवान ईंदो आहे। काबो कहिड़ी जगह चो जहिड़ी कायनात में भी काई जगह गाला गाला ज़मीन ते मुंहिंजा दोस्त अज़ीज़ सब पहिरीं ज़मीन सॼो पाणी हुयो। कायनात में पहिरीं ज़मीन जो जेको टुकड़ो ज़ाहिर थियो उहो कहिड़ो आहे? चो काबे वारी जगह।
कायनात सॼे जो विचा मां साइंस ॾाढी ॾिठी आहे वक़्तु कोन्हे कोन त साइंस ई तोखे हवाला ॾियां त ही जेको काबतुल्लाह जो तवाफ़ रुकियो इन जा साइंसदाननि कहिड़ा मुज़र असरात ॿुधाया दुनिया खे चयूं त वारो कयो इन काबे जो तवाफ़ खोलियो न त सॼी दुनिया ऊंधी थी वेंदी निज़ाम बर्बाद थी वेंदो इन काबे जे हिकिड़े हिकिड़े चकर में रब जा राज़ रखियल आहिनि अज़ीज़ान मन मगर हिन वक्त टाइम ना है मां अर्ज़ तो कया हिकड़ो काबतुल्लाह इहो भी अल्लाह जो घर भला उन खां अॻु में आदम अलैहिस्सलाम खां वठी करे मुझे आका करीम अलैहिस्सलाम ताईं पहिरीं कहिड़े काबे दे मुहर करे नमाज पढ़ी वेंदी हुई जल्दी ॿुधायो चो बैतुल मुक़द्दस चई वठो भला बैतुल मुक़द्दस हाणे हज़रत बीबी मरियम जॾहिं पेट में हज़रत ईसा अलैहिस्सलाम आयो आहे उन वक्त जंहिं वक्त में हज़रत ईसा जे ज़मीन ते अचण जो टाइम थियो आहे बीबी मरियम उन वक्त काथे मौजूद आहे जवाब ॾे जो बैतुल मुक़द्दस में मौजूद आहे इबादत में मसरूफ़ आहे जवाब ॾे छा में मसरूफ़ आहे इबादत में मसरूफ़ आहे इबादत में मसरूफ़ आहे जेॾी महिल महसूस थी करे मुंहिंजो बचड़ो अची रहियो आहे आवाज़ ईंदो आहे उख़रुज हादा बैत इबादत ला बैत विलादत हितों निकिरी वञ ॿाहिरि हली वञ काॾे हली वञ झंग में हली वञ ही घर इबादत जो घर आहे ही घर इबादत जो घर आहे ॿारनि ॾिणनि जो घर नाहे बीबी मरियम निकिरी वई क़ुरान बयान कयो वहुज़ी इलैकी बिजिज़िन नख़ला क़ालत या लैतनी मित्तु क़ब्ल हाज़ा फ़कुन्तु नसिय्यन मनसिया वहुज़ी इलैकी बिजिज़िन नख़ला तुसाक़ित अलैकी रुतबन जनिया क़ुरान जो केतिरियूं आयतूं पढ़ंदो वञा उतां निकिरी वई काॾे निकिरी वई ॿाहिरि निकिरी वई झंग में हली वई हिकिड़ी मां झंग में वई आहे हिकिड़ी मां झंग में वई आहे लेकिन हिकिड़ी ॿी मां बि आहे जेका बैतुल मुक़द्दस जो न पर मके वारे काबे जो तवाफ़ करण आई आहे कहिड़े काबे जो बैतुल मुक़द्दस न मके वारे काबे जो तवाफ़ करण आई आहे उहा भी पेट सां आहे उन जे पेट में भी बचड़ो आहे उहा भी इबादत जे नियत सां आई आहे सोणे खे राज़ी करण आई आहे छा जे लाइ आई आहे जो सोणे खे राज़ी करण जे लाइ आई आहे मतां बचड़ो अची वञे पोइ न वञी सघां जॾहिं टियों चकर ईंदो आहे महसूस कंदी आहे त महिमान अची रहियो आहे सोणे पंहिंजे मुड़ुस खे चवंदी आहे अबू तालिब हे ॻाल्हि थियण वारी आहे चवंदो आहे हली आ घर हलूं चवंदी आहे गुंजाइश निश्ता जे गुंजाइश निश्ता त पोइ फिश्ता छा कयो हाणे वारो कर सिधो वञी काबे जे भर में छा चवंदी आहे अल्लाहुम्मा बिहक़्क़ि हाज़िल मौलूद ओ मुंहिंजा मौला हिन ॼमण वारे जे सदके मुंहिंजी मुश्किल आसान फरमा फातिमा बिन्त असद हालांकि कुरान करीम ने निहार फलन तजिद लिसुन्नतिल्लाहि तब्दीला अल्लाह जो कानून बदलबो ना है पर मुझो रब पाजा कानून चो बदलींदो आहे कदे बदलींदो आहे चो जदे जेते राज़ी थींदो आहे त पंहिंजे कानून खे तब्दील करे छॾींदो आहे क्योंकि कुरान जो आयत तो चल ये पढ़ा केतरा दलील दिया बहरहाल मुझा दोस्त अजीज अल्लाह ताला जो हुक्म थी वयो काबतुल्लाह जी दीवार गला गला काबतुल्लाह जी दीवार ये थी वई अंदर केर वई जो फातिमा बिन्त असद हाने हिकड़े मिनट जे लाइ सादी सिंधी में मुखे जवाब दे हर माण्हू पंहिंजे घर के सुठो कंदो आहे या किनो कंदो आहे कसम ते खुदा जे ज़ात जो ईमानदारी से सुठो पढ़ियल हो या अनपढ़ियल गरीब हो या अमीर हर माण्हू जी तमन्ना छा हूंदी आहे त मुंहिंजो घर सींगारियल हुजे या किनो हुजे ॻाल्हि हर माण्हू गदा कादे वारो चाहींदो त मां महिनत करे पर को हिकिड़ो गुल त अहिड़ो खणी अचां जेको मुंहिंजे कमरे में हुजे अचण वारो ॾिसे जे वाह वाह माशाअल्लाह ग़रीब आहे पर गुलड़ो चङो रखियो थिए हर माण्हू चवे थो त मुंहिंजो घर सुहिणो थिए उहा शइ आणियां जंहिंसां मुंहिंजे घर जी इज़त जवाब ॾे जंहिंसां मुंहिंजे घर जी इज़त वधे काबो कंहिंजो घर आहे या कोन्हे जवाब ॾे
गाला गाला कंहिंजो घर आहे चई त क़ुरान खां पुछी ॾे इन अव्वल बैति वुदिअ लिन्नास लल्लज़ी बिबक्कत मुबारकन व हुदल लिल आलमीन। हर ॻाल्हि रब जे क़ुरान मां बयान करण जे लाइ तयार आहियां। असीसा नेमन घर मुंहिंजे रब जो आहे। मां तोखां ॿियो सवाल थो कयां, ॿारड़ो पंहिंजे मर्ज़ीअ सां ईंदो आहे या रब जे मर्ज़ीअ सां जवाब? पक्की ॻाल्हि आहे न? 7 महीने में ॿार थो अचे, माउ चवे थी न अचे, डॉक्टराणी चवे थी न अचे, हे ड्रिप लॻायो, हे इंजेक्शन लॻायो, पर जे ख़ुदा चाहे थो त हमरा नारो हणी बीहंदो आहे या न? जवाब हमरा नारो हणी बीह थो रहे। 9 महीना पूरा थी विया, माउ चवे थी हाणे बच्चा निकिर, पर हमरा हाँ वधे चवे थी नथो निकिरा। दाई या डॉक्टराणी चवे थी अबा हली आ टाइम पूरो आहे, चए थो नथो निकिरां। केॾी महिल निकिरंदो आहे जो जॾहिं यार जो हुकुम थी। ओ कलबे वारा मुस्लमान ईमानदारीअ सां सोचे जवाब ॾे। जेकॾहिं तुंहिंजी मुंहिंजी अमड़ भेड़ी या ज़ाल जो बचड़ो अल्लाह जे हुकुम खां सवा नथो अचे, ॿुधा हसन ऐं हुसैन जो बाबो अल्लाह जे हुकुम खां सवा आयो आहे या उन जे हुकुम सां? जवाब ॾे, ईमानदारी सां जवाब ॾे। पोइ मूंखे जवाब ॾे, ॿार जॾहिं ॼमंदो आहे त घर में छा थींदो आहे? जवाब ॾे। केॾो बि दादलो ज़ाल जो हुजे या ज़ाल जा दादली हुजे, पर पोइ ॿार ॼमण वक़्तु सुठे कमरे में न, कंहिं नंढे कमरे में। इहा हक़ीक़त आहे या न? काथे कंहिं नंढे कमरे में, कुंड वारे कमरे में इहो गंद किचिरो एॾो थिए, ख़बर आहे त हीअं बि थींदो हीअं बि थींदो, पर मुंहिंजे रब खे ख़बर आहे, मुझे रब के खबर आ त फातिमा जे वजूद मां जेको अची रहियो आहे उहो गंद करण वारो नाहे, पर उहो नारो हणी ॾेखारण वारो आहे। अज़ीज़ान अल्लाह जे हुक्म सां अली अल मुर्तज़ा शेर खुदा अल्लाह जे काबे जे अंदर आयो आहे। काथे आयो आहे? चो अल्लाह जे घर में आयो आहे। 3 ॾींहं 3 रातियूं रहियो आहे। मां तोखां थो पुछां, घर अल्लाह जो आहे, जंहिंजो घर हूंदो आहे मालिक जो कमु हुन में रहणा, तो जवाब तॾहिं केरु रहियो आहे? हुन में ॻाल्हि तवील थी वेंदी, बसि मोटी अचां। चो रब जी मर्ज़ी आहे, घर उन जो आहे जेके रहाए, कंहिंखे रहाए। चो अली अल मुर्तज़ा खे 3 ॾींहं 3 रातियूं रहियो, लेकिन अखियूं कोन खोली। छो कोन खोली? छो त जंहिंजे लाइ अखियूं खोलण आयो हो उन जे लाइ खोलण आयो हो। सुणे अली मुर्तज़ा जी ते ॻाल्हि ख़तम थो कयां, वक़्तु आयो त ॿुधाईंदोमि। उन वक़्तु अबू जहल छा ॻाल्हि वॾी आहे, एतिरो त ॿुधो अथव त अली काबे में आयो, लेकिन अॻिते बि त ॿुधो त छा आहे न, अबू जहल उन वक़्त में छा कंदो हो? काबे जी मुंहिंजा दोस्त अज़ीज़, काबे जी संभाल जी मोहबत अबू जहल ॾेखारींदो हो। कंदो छा हुयो? जंहिंखे बि ॿार ॼमंदो हुयो काबे में खणी ईंदा हा, हुबल नाले बुत जेको पियो हूंदो हो उन जी मिट्टी खणी ॿार जे अखियुनि में या चपड़नि ते रखंदो हो, उन्हनि खां मुराद वठंदो हो। असुल खां पेनू हुयो, पिनंदो हुयो। जॾहिं सुनो अली अल मुर्तज़ा आयो आहे, हस्बे मामूल आयो आहे, छो त केॾा केॾा हाक थी वई। अबू तालिब खे पुटड़ो ॼाओ आहे जेको काबे में ॼाओ आहे। दुनिया जूं मायूं, दुनिया जा मर्द अची विया, अचे गॾु थिया। हाणे अली अखियूं खोले त अबू जहल मिट्टी विझे, मिट्टी हथ में खयो वेठो आहे। ओॾा सोणे अली जी अम्मा, सोणे अली जी अम्मा काॾे निहारे रही आहे? चो मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा ॾे निहारे रही आहे। मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा इशारो ॾिनो, हबीबन इशारो ॾिनो। छो त पहिरीं फातिमा बिन असद अबू जहल खे चयो, मुंहिंजो बचड़ो अखियूं कोन थो खोले, इहा मिट्टी मुंहिंजे बचे जे अखियुनि में न विझ, जेका मुराद चवी मां तोखे ॾियां। हुन चयो मुराद ईअं कोन वठंदुसि, पहिरीं मिट्टी विझंदुसि। सुहिणी फातिमा काॾे निहारियो? चयो रसूलुल्लाह ॾे निहारियो। मुंहिंजे आका अखियुनि जो इशारो ॾिनो त हा कर। मुंहिंजा दोस्त अज़ीज़ महबूब इशारो ॾेई फरमायो, बचड़े खे काबे जे दरड़े ते लेटा। सुणे अलीअ खे काबे जे दरड़े ते फातिमा बिन असद लेटायो। अबू जहल खे चई हाणे हली आ, जेको अछो मुंहुं कंदो हुई हली आ, चे पंहिंजो कर। मिट्टी खणी आयो, जीअं अलीअ जे वेझो आयो, मुंहिंजा दोस्त अज़ीज़ हेॾा मुंहिंजो आका करीम आयो। सुहिणे अलीअ जो अखियूं खोले मुंहिंजे मुस्तफ़ा ॾे निहारियो। महबूब त मुर्की रहियो आ, अबू जहल खे बिजलीअ जी शाट लॻी रही आ, किरी पियो। छो त हुन में ताक़त ई कोन हुई। त अलीअ जे अखियुनि में ॼमण सां जेको नूर रब रखियो हो, छाजे लाइ रखियो हो? जो उन नूर खे नूर ॾिसणो हुयो। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात। मुंहिंजो चवण तव्हांजो ॿुधणु क़बूल फरमाए। अल्लाह ताला तव्हां सां सभिनी
याद रखी छॾ मुसलमान मुझे महबूब मुस्तफ़ा जे बचड़न जो घराणो सखिया। याद रखी छॾ अहिड़ो सखिया जॾहिं मुख्तार सकफी जे माण्हुनि इब्न ज़ियाद जे पोयां घोड़ा डोड़ाया। इब्न ज़ियाद डोड़ंदो डोड़ंदो जॾहिं घोड़ो उन जो जवाब ॾेई वियो ई प्यादल डोड़े मदीने जे हदुनि में अची पहुतो। काथे पहुतो? गाला गाला काथे पहुतो? मदीने जे हदुनि में पहुतो। खोड़ ॻाल्हि जी तोखे ख़बर नाहे, कुझु ॻाल्हियूं ॿुधी वठ यार। करबला खां बाद जीअं मुंहिंजो ज़ैनुल आबिदीन सुहिणो मदीने पहुतो आहे, हाज़ुरी ॾेई करे मदीने में कोन रहियो। मदीने खां 10, 12, 15 किलोमीटर परे मुझे दिल पर इमाम ज़ैनुल आबिदीन पंहिंजो डेरो जमाए छॾियो। तफ़सील में वञण जेतिरो टाइम कोन्हे, लेकिन तोखे एतिरो ॿुधायां, थोड़ी इल्मी ॻाल्हि पुछां। इमाम ज़ैनुल आबिदीन जो असली नालो छा आहे? ॿुधायो। यकीन कयो, दिल चवे थी खोड़ सारियूं ॻाल्हियूं अहिड़ियूं तारीख़ी ॻाल्हियूं दलीलनि सां हाणे चवां थो तव्हांखे ॿुधायां, पर तव्हां चओ था किसो ॿुधायो, मां छा कयां? न त उहे तव्हांखे ॻाल्हियूं ॿुधायां जेके तव्हांजे दिमाग़ जे भर में बि कॾहिं न गुज़रियूं हुजनि, पर मां छा कयां? ॿुधायो, मुंहिंजे इमाम हुसैन सुहिणे जो, इमाम ज़ैनुल आबिदीन जो नालो छा आहे? अली बिन हुसैन। तो त अहिड़ी मौलवियुनि जूं तकरीरूं रखियूं आहिनि, इन सॼे ॻोठ वारनि खां थो पुछां, आहे को ॿुधाइण वारो? सुन्नी वेठा हो, अहले तशयत जा दोस्त वेठा आहिनि, थी सघे तो का ड्रीम कंपनी का वेठी हुजे, मूंखे जवाब ॾियो, आहे को ॿुधाइण वारो? इमाम ज़ैनुल आबिदीन जो असली नालो अली बिन हुसैन आहे। याद कर कहिड़ो नालो आहे? अली बिन हुसैन। गाला गाला कहिड़ो नालो आहे? अली बिन हुसैन। इन नाले ते नाज़ एतिरो आहे, जेॾी महिल यज़ीद जे पलीत दरबार में मुंहिंजो दिलबर इमाम ज़ैनुल आबिदीन पहुतो, उन यज़ीद पलीत चयो ही केरु आहे? त ज़ैनुल आबिदीन चयो अना अली बिन हुसैन। छा फरमायो? अना अली बिन हुसैन। यज़ीद निहारे चयो त हिकिड़ो अली वॾो, यानी अली अकबर, हिकिड़ो अली वॾो करबला जे मैदान में असां हीअं करे छॾियो, तूं असां मोहबत वारा चओ शहीद थी वियो। उन पलीत ईअं कोन चयो, पर तूं असां चवंदासीं जो तो कलमे कुफर कुफर न बाशद, उन कबीणे जा लफ़्ज़ कोन वरजाईंदासीं, ज़ुबान ते कोन ईंदा। हुन चयो ॿियो नंढो अली, यानी अली असगर, उहो बि शहीद थी वियो। वॾो अली अकबर भी शहीद, नंढो अली अकबर भी शहीद, वरी तूं विच में अली किथों आहे? त मुंहिंजे सुहिणे ज़ैनुल आबिदीन निहारे चयो अना अली बिन हुसैन। त हुन पलीत साड़ोटे, हुन पलीत साड़ोटे साड़ मां चयो त अलीअ खे, हुसैन खे अलीअ खां सवा ॿियो नालो ई कोन लथो। त ज़ैनुल आबिदीन चयो ओ पलीत साड़ोटा, मुंहिंजे बाबे हुसैन खे अल्लाह 100 पुट ॾियां त 100 जो नालो अली 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 रखे हां। सुभान अल्लाह। अलीअ जे नाले तां सड़ियो केरु हो? जवाब ॾे। यज़ीद। गाला गाला चओ यज़ीद। गाला गाला केरु सड़ियो हो? अॼु बि अलीअ जो नालो ॾिसी खोड़ सड़नि था। यकीन कर खोड़ सड़नि था। मां नथो चवां, मुंहिंजे मदीने जे ताजदार फरमायो, मदीने जे महबूब फरमायो आहे, पंहिंजे तरफ़ खां न, मुंहिंजे मदीने जे मीर फरमायो ला युहिब्बु अलियम मुनाफिकुन वला युबग़िदुहु मुमिन। खोल इमाम तिरमिज़ी के मदीने जे मीर फरमायो त मुनाफिक मुझे अली सां प्यार कोन कंदो। मुनाफिक गला गला मुनाफिक मुझे अली सां प्यार कोन कंदो। मुझे मदीने जे मीर फरमायो ऐं जेको मोमिन हूंदो उहो वरी अली सां कॾहिं बि बुग़्ज़ कोन रखंदो। खुदा जो कसम, मुझे आका मदीने जे ताजदार आहिनि हिकिड़ी हदीस में कायनात के खोले ॾिनो, कायनात के खोले ॾिनो।
त मुंहिंजा दोस्त अज़ीज़ जेकॾहिं हिन ज़रूए ज़मीन ते मुनाफ़िक़ ॻोल्हणो हुजे त मुनाफ़िक़ कहिड़ो आहे? मुनाफ़िक़ कंहिंखे चइबो आहे? इहो भला ॿुधा, मुनाफ़िक़ कंहिंखे चइबो आहे? जंहिंजे ज़ुबान ते हिकिड़ी हुजे अंदर में ॻाल्हि ज़ुबान में हिकिड़ी अंदर में ॿी हुजे, निमाज़नि सां गॾु निमाज़ी, क़ुराननि सां गॾु क़ुरानी, बांगनि सां गॾु बांगो हुजे। मुंहिंजा दोस्त अज़ीज़ तमामु ॻाल्हियूं हुजनिसि, पिण में बि गॾु हुजे त मेड़ में बि गॾु हुजे त मस्जिद में बि गॾु हुजे, पर उन जे अंदर में कुझु टियों हुजे। उन मुनाफ़िक़ जी पहचान कीअं थींदी? चओ मुनाफ़िक़ जी पहचान थींदी अली अली कर त ख़बर पए। तूं अली अली कंदो वञ, चहिरनि ॾे ॾिसंदो वञ, जे चहिरो चोॾीअ जे चंड वांगुरु चमकी पियो, पक सम्झ त ईमान जो ज़रो रब नसीब कयो अथसि। पर जेकॾहिं बूथ ख़राब करे टे पहिरीं जहिड़ो त पक सम्झ त तड़ियल आहे, पक सम्झ त तड़ियल आहे। मां ॻाल्हि पे कई मथां ॻाल्हि रहिजी वञे, हिते रातियूं गुज़री वेंदियूं मुंहिंजा दोस्त, दर्दन जो किसो ख़त्म थियण जो न आहे। इमाम ज़ैनुल आबिदीन काथे घड़ो बनायो? जवाब ॾियो। मदीने खां अॼु बि मके मदीने वञी रब हज उमरो नसीब करे। कंहिं ड्राइवर खे 2-3 रुपया ॾिजां त जेको मदीने खां ॿाहिरां सुणे ज़ैनुल आबिदीन घड़ो बनायो हो उन जी ज़ियारत कराए अच। हो पलीत बिन ज़ियाद ड्रोड़ंदो बेहाल थी करे अलातिश दाहूं पाणी पाणी कंदो कंहिंजे दर ते अचे किरियो। चो इमाम ज़ैनुल आबिदीन जे दर ते अची किरियो। कहीं केरा इस जवाब दे? 6 साल गुजरिया आहिनि। सिर्फ़ घणा साल गुजरिया आहिनि? घणा साल? जवाब दे। फ़क़त 6 साल गुजरिया आहिनि। इब्न ज़ियाद ड्रोड़ंदो ज़ैनुल आबिदीन दिलबर जे दर ते किरियो, पाणी पाणी कई। वाह मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा जा बचड़ो, तव्हांजो शान ऐं सब्र। इमाम ज़ैनुल आबिदीन देर कान कई, पंहिंजे हथड़नि सां पाणीअ जो वठड़ो पियारियोंसि। दाह कई, ॿियो खपे, वरी ॿियो वठड़ो पियारियो। जेॾी महिल पलीत यज़ीदीअ बेईमान ॿियो वठड़ो पीतो, अखियूं खुलियूं, निहारी त हे त उहो ई ज़ैनुल आबिदीन दिलबरा जन सां असां वॾा ज़ुल्म कया, जंहिंखे करबला जे मैदान में बीमारीअ जे हालत में भी हथ कड़ियूं हुयूंसीं, पेरनि में डंडा बेड़ियूं हुयूंसीं। ख़ुदा जो कसम ॻाल्हियूं कंदे ज़ुबान ते ॼण त जे वॾो वज़न पइजी वेंदो आहे त कीअं ॻाल्हियूं कजनि। वाह मुंहिंजा मौला तुंहिंजी बेनियाज़ी। इन करे लतीफ़ सरकार दाह करे चयो। छा चयो लतीफ़ सरकार? दोस्त कोहाए दादुला, दोस्त कोहाए दादुला, तो मुँह पर माराए, खासन खलीलन के तो सख्तियों सहाए। अल्लाह समद बेनियाज सा करे जा चाहे, पर उन्हीअ मंझि आहे का उन्ही ॻाल्हि असरार जी। दोस्तनि खे कुहाए रहियो आहे, पर लतीफ़ तो चवे उन में राज़ को वॾो रखियल आहे। इमाम ज़ैनुल आबिदीन जॾहिं ॿियो वटो पाणीअ जो पियारियो, पलीत जूं अखियूं खुलियूं, निहारे शर्मसार थियो। पक थियसि त सुहिणे हुसैन जे बचड़े सुञातो नाहे। अॻिते भविखूं लड़ी पोइते मोटी चवे थो यार सुञातो कोन थे। बसि एतिरे चवण जी देर हुई, हिन पलीत चयो सुञातो कोन थई। मासूम सकीना जे पाणीअ जी घड़ी याद अची वई। हिन पलीत चयो सुञातो कोन थई त 6 महीननि जो मासूम अली असगर याद अची वियो। हिन पलीत चयो सुञातो कोन थई, कासिम घोट याद अची वियो। हिन पलीत चयो सुञातो कोन थई त अली अकबर घोट जी जवानी याद अची वई। इमाम ज़ैनुल आबिदीन जे अखियुनि मां जीअं सावण जी बूंद वसंदी आहे, ईअं वॾफड़ो वसण शुरू थी वियो। पाण निहारे फरमायो ओ पलीत कीअं थो चवी त तो पलीत खे न सुञातो आहे? अञा तव्हांजे उन डंडा बेड़ियुनि ऐं हथ कड़नि जा उहे निशान बि ज़ैनुल आबिदीन जे जिस्म ते मौजूद आहिनि।
उन पलीत निहारे चयो सोना जे सुञातई त पानी छो प्यारे। ओ मुसलमान आले रसूल जो सब्र ऐं शुक्र निहार। निहारे चयो ओ यज़ीदियो, ओ यज़ीदियो, करबला में जेकी तहां कयो उहो तहां जो वड़ ऐं ॾाज हो। असां महबूब जे बचड़न जो इहो वड़ ऐं ॾाज नाहे। सुणे महबूब जे दरड़े ते, महबूब जे बचड़न जे दरड़े ते दुश्मन भी ईंदो आ त उनखे भी ख़ाली कोन मोटायो वेंदो आ।